नाज़िम, सीता रोड में कारुंझर जी नीलामी ख़िलाफ़ सीता सजाग इत्तेहाद पारां एहतिजाजी रैली कढी सिंध सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राजा चन्ना। जी राजा जी, जीअं त हिन वक़्तु असां दाया होटल ते बीठा आहियूं, जिते सीता सुजाग इत्तेहाद पारां सिंध जे क़दीमी माॻ कारुंझर जबल जी गैरकानूनी कटाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। अचो त हिन हवाले सां अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा मुतालबो आहे। सभ खां पहिरीं असीं आवाज़ टीवी जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असां सिंधियुनि जो जेको आहे सो हक़ सचे आवाज़ खे सदाईं बुलंद कंदो रहियो आहे। हुन खां पोइ असीं अॼु जे हिन मुज़ाहिरे लाइ इहो सॼी सिंध खे आगाह कयूं था त कारुंझर जी नीलामी कई पई वञे, जेका सिंध सरकार पई करे मुख़्तलिफ़ इश्तिहारनि जे ज़रिए, मुख़्तलिफ़ जेको आहे सो प्राइवेट सेक्टर जे ज़रिए हुननि हमेशह सिंध जी जेको आहे सो क़ौमी विरसनि खे राता आया आहिनि। त हीअ त कारुंझर जी जेको आहे तव्हां नीलामी ॻाल्हि कयो था, पर हिकिड़े जेकॾहिं तव्हां कंहिं सिंध जे भोर जी बि नीलामी जी ॻाल्हि कंदव त असां उनखे रद्द कयूं था। जेसीं ताईं सिंध जो हिलाली बचो सिंध धरती ते मौजूदु आहे, तव्हांखे सिंध विकिणण जी इजाज़त कॾहिं बि कोन्हे। असली मौक़िफ़ आहे इहो आहे त जेकी कारुंझर जी नीलामी थिए थी, उन नीलामी खे रद्द कयो वञे। जेकॾहिं तव्हांखे नीलामी करणी आहे त तव्हां जेके पुराणियूं गाॾियूं आहिनि, जेके मटीरियल्स आहिनि, उन्हनि जी नीलामी कयो। हीअ जेके असांजा क़दीमी विरसा जेके तव्हां नीलाम कंदा पिया वञो, उन जो छा मक़सदु ऐं मौक़िफ़ आहे। इन जे करे असांजी गुज़ारिश इहा ई आहे त जेकी कारुंझर जी नीलामी तव्हां 50 अकड़ ड्रेस रखी आहे, इनखे मुकमिल तरह जेको आहे सिंध रिजेक्ट करे थी, ऐं तव्हां इहा डेट कैंसिल करे हमेशह हमेशह लाइ इहो सबूत ॾियो त असां का बि सिंध जी जेका बि सकाफ़ती विरसे जी जॻह आहे उहा नीलाम न कंदासीं। महिरबानी। जी, जीअं त तव्हां सीता सुजाग इत्तेहाद जे अॻवाननि जी ॻाल्हियूं ॿुधी, हुननि जो इहो मुतालबो आहे आला इख़्तियारियुनि ऐं आला इक़्तिदारनि खां त कारुंझर जी जेका नीलामी आहे उहा फौरी तौर ते बंदि कई वञे। सिंध जो कारुंझर समेत कंहिं बि क़दीमी माॻ जी असां जेका नीलामी आहे उहा थियणु न ॾींदासीं, ऐं इन जे ख़िलाफ़ इहे जेके धरना ऐं एहतिजाज आहे तेसीं ताईं जारी रहंदा, जेसीं ताईं अहिड़ा जेके फ़ैसिला आहिनि, जेके सिंध धरती जी जेके साख खे नुक़सान रसाइनि, उहे क़तई तौर ते मंज़ूर न थियणु ॾींदासीं। कैमरा टीम सां गॾु राजा चन्ना, आवाज़ टीवी न्यूज़, सीता रोड।